रज़ाक ख़ास के लिए एसएसपी छठो डॉक्टर मोहम्मद इमरान खान जे हुकुम ते छठो पुलिस पारा मंशियात फरोशन ॾोहारनि अनासरनि आदती ॾोहारनि गुटको मैन फुड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन। गुटको सप्लाई कंदड़ 16 जवाबदार गिरफ़्तार, केस दाख़िल। 356 किलो गुटके जो सामान गुटका मावा जा 865 पैकेट ऐं हिकु सुजुकी पिकअप ऐं हिकु मोटरसाइकिल हथ। एसएसपी छठो जे हुकुम ते दाबेची घारो सीआईए पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कामयाब कार्रवाइयूं करे 14 गुटका फराम कंदड़ जवाबदारनि ताज मोहम्मद चांडियो, सदाम मल्ला, हसन मल्ला, नईम अहमद, नज़ीर ख़ास के लिए अब्दुल गफ़ार आरन, शेर मोहम्मद कलमती खे गिरफ़्तार करे वरितो। अली हसन कलमती, मिसमात रुखसाना चांडियो, मिसमात कुलसूम समेजो, मिसमात नसीब समेजो, मिसमात साजदा समेजो, मिसमात महना समेजो ऐं मिसमात मरियम समेजो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार गुटको मादो सप्लायर जे कब्जे मां 356 किलो गुटका मावा जा 865 पैकेट ऐं हिकु सुजुकी पिकअप में हिकु मोटरसाइकिल हथ कई वई। जवाबदार ख़िलाफ़ गुटका एक्ट तहत लाॻापियल थाणनि में अलॻि अलॻि केस दाख़िल किया विया।